अस्सलाम वालेकुम। मैं मनसिरी मिठवार बाबा आला मौजू कलाम जज़्बात में अची आहिनि चवंदा निभाईंदासीं असीं मोहबत में तोसां निभाईंदा। जज़्बात में अची आहिनि चवंदा निभाईंदासीं असीं मोहबत में तोसां निभाईंदा। असीं तोखे प्यार में बेज़ार थियणु कोन ॾींदासीं। असीं तोखे प्यार में बेज़ार थियणु कोन ॾींदासीं। चाहींदासीं रोज़ तोखे नए अंदाज़ में चाहींदा। जज़्बात में अची आहिनि चवंदा निभाईंदासीं असीं मोहबत में तोसां निभाईंदा। असीं तुंहिंजे जज़्बात खे मजरूह करणु कोन ॾींदासीं। असीं तुंहिंजे जज़्बात खे मजरूह करणु कोन ॾींदासीं। कंदासीं अला ज़रफ़ीअ जो मुज़ाहिरो असीं तुंहिंजे पसंदि जो कंदा। जज़्बात में अची आहिनि चवंदा निभाईंदासीं असीं मोहबत में तोसां निभाईंदा। तूं एतिरो ख़ासि आहीं जो जेतिरो आसमान जे लाइ चंड। तूं एतिरो ख़ासि आहीं जो जेतिरो आसमान जे लाइ चंड। कंदासीं पूरो पूरो तवजो तोसां कंदा। जज़्बात में अची आहिनि चवंदा निभाईंदासीं असीं मोहबत में तोसां निभाईंदा। तोखे ख़बर किथे प्यास जी महीना हमदम। तोखे ख़बर किथे प्यास जी महीना हमदम। ॾिसंदासीं या कहिड़ी हसरत ॾिसंदा। जज़्बात में अची आहिनि चवंदा निभाईंदासीं असीं मोहबत में तोसां निभाईंदा। किथे किथे कोन्हे अहसासु तुंहिंजे हुअण जो। किथे किथे कोन्हे अहसासु तुंहिंजे हुअण जो। ॿुधाईंदासीं जदीद दौर में किथे किथे कमी आहे ॿुधंदा। जज़्बात में अची आहिनि चवंदा निभाईंदासीं असीं मोहबत में तोसां निभाईंदा।